अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम इशूज़ नॉन इशूज़ में मां आहियां अवां जी मेज़बान सादिया बासी। नाज़रीन, सिंध में कमीशन पास ऑफिसरनि जी अहलियत जी ख़बर उन मां पए थी त असिस्टेंट कमिश्नर इमरान सुमरे पंहिंजी ऑफिस जे हिकु क्लार्क खे लेटर लिखी काफ़ी सारा इल्ज़ाम हया आहिनि, जंहिं ते उन ऑफिस जे क्लार्क संदसि अहिड़े लेटर जूं ग़लतियूं कढी संदसि नाअहली ज़ाहिर कई आहे, जेको लेटर सोशल मीडिया ते पिणु गर्दिश करे रहियो आहे। उन हवाले सां असां सां गुफ़्तगू लाइ मौजूदु आहिनि कल्याण न्यूज़ जा डायरेक्टर न्यूज़ ऐं तज़िया निगार गुलाम मुस्तफ़ा सोलंगी साहब। सोलंगी साहब, इन असिस्टेंट कमिश्नर जे लेटर बाबति तव्हांजो छा चवणु आहे? जी बिल्कुलु, हीअ जेको कल्ह खां वठी सोशल मीडिया ते असिस्टेंट कमिश्नर इमरान सुमरे जो जेको लेटर आहे, उहो लेटर जेको हुन पंहिंजे सबऑर्डिनेट खे लिखियो आहे, उन ते इलाही सारा एलिगेशन आया आहिनि। त उन वरी उन जी जेका अंग्रेज़ी आहे पंहिंजे ऑफिस असिस्टेंट कमिश्नर जी, उन अंग्रेज़ी जा इलाही सारियूं उन ग़लतियूं कढी उन ते नोट हणी ऐं उहो लेटर जेको आहे सो वायरल करे छॾियो आहे। त अॼुकल्ह असांजा जेके कमीशन पास ऑफिसर आहिनि उन्हनि जी इहा हालत आहे त हू पंहिंजी कमीशन पास करे त अचनि था, पर ईअं लॻे थो त हू ॼण सिंध पब्लिक सर्विस कमीशन पास करे न, पर साईंदाद पब्लिक सर्विस कमीशन पास करे हू आया हुजनि ऐं पंहिंजे ऑफिस ते वेठा हुजनि। त पर तव्हां ॾिसंदो त सिंध में जेका पब्लिक सर्विस कमीशन जी जेका हिन महिल पोज़ीशन आहे, हिते हज़ारनि जे तइदाद में शागिर्द उते वेहनि था ऐं उन जेको इम्तिहान ॾियनि था, कमीशन पास कनि था ऐं डायरेक्ट उहो CSS ऑफिसर थी वञनि था ऐं पंहिंजे उहिदनि ते वेहनि था। पर अॼुकल्ह असां इहो ॾिठो आहे त असां वटि सिंध में सियासी ऐं सिफ़ारिशी कल्चर जेको आहे उहो तमामु घणो आहे, जंहिंजे करे असांजा ऑफिसर जेके आहिनि उहे सिफ़ारिशुनि ते ऐं पंहिंजो ज़ाती असर रसूख़ ते भर्ती थी करे पंहिंजी ऑफिसुनि ते वेहनि था। पंहिंजी ऑफिसरी आहे उन्हनि जी, उन्हनि में ओतिरी अहलियत कोन हूंदी आहे, उनजे करे उन्हनि जेके ऑफिस जा कम हूंदा आहिनि उन एतिरे क़दुरु असां ॾिठो आहे त केतिरा ई अहिड़ा ऑफिसर आहिनि जेके पंहिंजी सही बि कोन करे सघंदा आहिनि, पर उहे 17 ग्रेड जा 18 ग्रेड जा 19 ग्रेड जा ऑफिसर हूंदा आहिनि। पर असां वटि सिंध में मेरिट जी जेका लताड़ थिए पई, सॼी सिंध में जेके हज़ारनि जे तइदाद में नौजवान महिनत कनि था, रातियुनि जूं रातियूं वेही कमीशन जी तयारी कनि था, पर उहे इम्तिहाननि में फेल थी वञनि था ऐं सिफ़ारिशी कल्चर जेको असां वटि एतिरो त इन में असांजो दाख़िल थी चुको आहे जो जेके बि वॾेराशाही आहे, जागीरदारी आहे, हीअ ज़रदार शाही आहे, जेके अमीर माण्हू आहिनि उहे पंहिंजा पैसा ॾेई करे पंहिंजूं पोस्टूं वठनि था ऐं उन पोस्टुनि खां वठण खां पोइ पंहिंजा जेके आहिनि पंहिंजो औलाद जेको हुनजो आहे सुठियुनि पोस्टुनि ते हुजे थो, पर उनजी अहलियत हिन इमरान जेको असिस्टेंट कमिश्नर आहे इमरान सुमरो, उन जे इन लेटर खां पोइ उन्हनि जी जेका आहे सो पत वाइकी थी वई आहे त असांजा ऑफिसर जेके आहिनि उहे इन क़िस्म जा हुजनि था, छाकाणि त हीअ सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो ऑफिसर आहे, पास थियल आहे ऐं हिन कीअं जेको सो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास कयो हूंदो ऐं कीअं हुन जेको सो ऑफिसरी जो ऑर्डर वरितो हूंदो, जंहिंखे अंग्रेज़ी जा 4 जुमिला लिखणु कोन था अचनि। हू पंहिंजे जेको सबऑर्डिनेट ते इलाही सारा इल्ज़ाम हणे थो, उन ते एलिगेशन हयां अथई जेके लेटर लिखी करे। उन लेटर में जेका उन अंग्रेज़ी इस्तेमालु कई आहे उहा कंहिं बि तरह के हिकिड़े ऑफिसर जी कोन थी लॻे पई ऐं उनखां वधीक त उनजो अहल उनजो क्लार्क आहे जंहिं ते इल्ज़ाम लॻाया विया आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा, त उहो अहल आहे जंहिं उनजे अंग्रेज़ी जा जेके जुमिला आहिनि ग़लति लिखियल आहिनि, जंहिंमें ग्रामर सही कोन्हे को, उन ते नोट ऐं गोलड़ा पाए हुन जेको सोशल मीडिया ते उहो लेटर जारी कयो आहे। त उन मां हिन जेको असिस्टेंट कमिश्नर आहे इमरान सुमरो, उनजी इहा पत वाइकी थी वई आहे त हू केतिरो अहल आहे ऐं कहिड़े तरीक़े सां उहो जेको सो पंहिंजो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास करे वियो आहे। पर असांजा केतिरा ई एतिरा ज़ाती तजुर्बा आहिनि त असां वटि जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन में इम्तिहान थियनि था, उहे सालनि जा साल उन्हनि जा नतीजा रुकियल रहनि था। उते हिकिड़ियूं वॾियूं लिस्टूं ठहनि थियूं जेके मथां खां सिफ़ारिश थी अचनि थियूं त हिननि खे रखिणो आहे। उनखां पोइ उहो सॼी सूरत हाल इहा थिए थी त जेके इम्तिहान ॾियनि था उहे पंहिंजे हिन रिज़ल्ट जे आसिरे में हुजनि था, त हाणे असांजा उन जूं जवानियूं ईअं ॻरी वञनि थियूं ऐं इंतज़ारु कंदे कंदे ॿियो को रोज़गार बि नथा कनि त असां पब्लिक सर्विस कमीशन में पंहिंजी महिनत करे राति ॾींहं असां महिनत करे असां जेको पढ़िया आहियूं त उन में असांखे को न को सुठी रिज़ल्ट मिलंदी ऐं को न को ऑर्डर मिलंदो त असां पंहिंजो मुस्तक़बिल वधीक सुधारे सघंदासीं ऐं अॻिते हली सघंदासीं। पर थिए ईअं पियो असां सिफ़ारिशी कल्चर आहे, सियासी कल्चर आहे ऐं सियासी सिफ़ारिश ज़ाती असर रसूख़ वॾेरनि जागीरदारनि जा ॿार जेके आहिनि उहे उन सिफ़ारिशी कल्चर ते लिस्ट ते टॉप ते अची था वञनि हलिया ऐं उनखां पोइ अहलियत जेका आहे असांजी उहा उते दॿिजी वञे थी। असां वटि सिंध में एतिरो टैलेंट मौजूदु आहे जो असां वटि एॾा नौजवान पढ़िया लिखिया आहिनि जेके CSS ऑफिसर जे लाइक़ु आहिनि, पर उन्हनि खे ऑर्डर कोन था मिलनि उनजो, छाकाणि त सिफ़ारिश न आहे। असांजा
ग़रीबनि जा ॿार जेके आहिनि उहे राति जो उहे तयारी कनि था ऐं उहे पंहिंजो उन्हनि मां काफ़ी जेके आहिनि उहे वरी पैसनि ते रिश्वत एवज़ जेके पैसा ॾियनि था उहे वरी उन ते पास थी वञनि था, पोइ किथे न किथे उनखे नौकिरी मिले थी। बाक़ी मेरिट जी मुकमल तौर ते लताड़ कई थी वञे ऐं हीअ जेके इन क़िस्म जा ऑफिसर आहिनि, असिस्टेंट कमिश्नर आहिनि ऐं उन्हनि खे जेको हिकिड़ो जुमिलो बि लिखणु सिधो नथो अचे, त उन मां हिन सॼी ऑफिसरशाही जेके उनजी पत वाइकी थी वञे थी। त हीअ जेके सिफ़ारिश ते भर्ती थियल आहिनि ऐं वरी हिक ॿिए जो जेको ऑफिस में हुनजो अमलो कमु करे थो त उन्हनि ते इल्ज़ाम हणनि था, छाकाणि त पाण उहो सॼो उन रिश्वत कल्चर ऐं सिफ़ारिशी कल्चर जी पैदावार आहिनि ऐं उते जॾहिं पाण वेहनि था त पोइ हू जेके हेठियों अमलो आहे हुनजो उनखे बि इहो सम्झनि था त हीअ बि शायदि इन ई कल्चर मां आयल आहिनि जंहिंजे करे रिश्वत वठनि था या मक़सद करप्शन कनि था। त उन ते इल्ज़ाम हणी उन ते रोब जमाइण जी कोशिशि कनि था त जंहिंजे करे ऑफिसर पंहिंजी ऑफिसरशाही उते जमाए सघे। त हीअ सॼी सूरत हाल तव्हांजे लाइ, असांजे लाइ, सॼी सिंध जे माण्हुनि जे लाइ हिकिड़ी अफ़सोसनाक आहे ऐं पंहिंजो ॻणती जोगी हालत आहे त असांजी ऑफिसरशाही अहिड़ी आहे जंहिंमें माना सम्झो त असिस्टेंट कमिश्नर जहिड़ो माण्हू अंग्रेज़ी जा 4 जुमिला लिखी न सघे त इहा ऑफिसरशाही सिंध में कहिड़ा ॿिया सुठा क़दम खणी सघंदी। या जेके हिते असिस्टेंट कमिश्नर मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आहिनि, मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ताज़ो असां वटि जॾहिं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा इम्तिहान थिया हुया त उन में असांजे हिकिड़े दोस्त आहे अज़ीज़ टालपुर आहे, उनजी नियाणी आहे स्वाई अज़ीज़ टालपुर, जंहिं टॉप कयो हो ऐं ASP थी हुई। त उन ASP थियण खां पोइ हुन छोकिरी केॾा कशाला कटिया ऐं किथे किथे ट्रेनिंग करण खां पोइ हूअ वापसि आई, पर उहा निज मेरिट ते इन करे आई त हुननि खे ख़बर हुई त हीअ अहिड़े तबिके सां तालुक़ु रखे थी जेकॾहिं असां हिननि जे मेरिट ते लताड़ कई त हुननि ऑफिसरनि जे लाइ को मसइलो पैदा थी सघे थो। उनजे करे हुनखे मेरिट ते जेको सो पास कयो वियो ऐं हू पंहिंजो अॼु ASP थी करे ऐं ईमानदार ASP जेके माण्हू CSS ऑफिसर हूंदा आहिनि उहे तक़रीबन तव्हां ॾिठा हूंदा त ईमानदार ऑफिसर हूंदा आहिनि, उन्हनि में करप्शन जो न हूंदो आहे। त असां वटि जेके सिफ़ारिशी कल्चर ते अचनि था उहे जेके ऑफिसर आहिनि उहे कल्चर इन में जेको आहे सो करप्शन कनि था। बाक़ी जेके निज पिज जेके CSS पास करे अचनि था उहे पंहिंजी कमीशन जे ज़ोर ते अचनि था त उहे ऑफिसर बहितर सिंध लाइ साबित थी सघनि था ऐं उन्हनि जो जेको मैसेज वञे थो उहो बि ॾाढो सुठो वञे थो। पर असां वटि जेको सिफ़ारिशी कल्चर, ज़रदार शाही, जागीरदार शाही, वॾेरा शाही ऐं जेके हीअ सियासी कल्चर आहे, हर तव्हां पोस्ट ॾिसंदो हर पोस्ट हर ज़िले में जेका आहे उन ते हिकिड़े मथां खां हिकिड़ी पार्टी जो ज़ोर हूंदो आहे त उनखे उते मुक़ररु कयो वञे ऐं वॾियुनि वॾियुनि रिश्वतुनि एवज़ उन्हनि खे मुक़ररु कयो वेंदो आहे। ताज़ो हिकिड़ो वाक़ियो ॿियो पेश आयो हो जेको डॉक्टर असांजो कराची में रहे पियो ऐं उहो MS थियणु पियो चाहे जना अस्पताल जो, जंहिंखे माना ऑर्डर जे लाइ MS थियण जे लाइ उनखे ॻरी रिश्वत तलब कई वई, जंहिंजे करे हुन ख़ुदकशी करण जी कोशिशि कई हुई ऐं उनखां पोइ जॾहिं उहो बची वियो हलियो अस्पताल में त पोइ हुनजा सभु मुतालबा मंज़ूरु कया विया ऐं बग़ैर पंहिंजो हिन जे सिफ़ारिश जे या बग़ैर कंहिं रिश्वत जे हुनखे उहा पोस्ट ॾिनी वई ऐं उहो MS थी वियो हलियो। पर असां वटि इहो पैगाम इन करे इहो वञे थो सॼी सिंध में त छा असां वटि जेको इहो कल्चर हले पियो त छा असांखे पंहिंजो जेको हक़ु वठण जे लाइ बि उन लाइ पंहिंजूं ज़िंदगियूं क़ुर्बान करणियूं पवंदियूं, असांखे पंहिंजूं ख़ुदकशियूं करणियूं पवंदियूं जंहिंजे करे असांखे पोइ वञी उहो का ऑर्डर मिलंदो। इन खां अलावा जेके अहलियत जे बुनियाद ते, मेरिट जे बुनियाद ते उनखे को किथे बि को नथो मिले। ताज़ो कल्ह टियों ॾींहुं हिकिड़ो ॿियो वाक़ियो बि पेश आयो आहे त कराची में हिकु पुलिस एहलकार पंहिंजी ड्यूटी लॻाइण पिए चाही, उनखे ड्यूटी न हुन पाण ख़ुदकशी करे छॾी, पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। त हीअ सॼी सूरत हाल जेकी आहे पाकिस्तान में करप्शन ऐं रिश्वतखोरी ऐं हीअ जेको बासर माण्हुनि जो दॿाउ, इहो सॼो जेको आहे असांजे मेरिट खे लताड़े रहियो आहे। असांजो नौजवान तबिको जेको आहे सो पंहिंजूं जवानियूं ज़ाया करे रहियो आहे ऐं असांजे जेके सॼी सूरत हाल आहे इन तरफ़ वञे पई त इमरान सुमरे जहिड़ा जेके असिस्टेंट कमिश्नर आहिनि उहे असांजे हिन कुर्सियुनि ते फ़ाइज़ आहिनि ऐं उहे जेके आहिनि उन्हनि में एतिरी अहलियत कोन्हे का जो हीअ पंहिंजे सबऑर्डिनेट खे हिकिड़ो अंग्रेज़ी में 4 जुमिला सिधा लिखी उन ते को इल्ज़ाम हणी सघनि, पर उहे अंग्रेज़ी बि उन्हनि जी सही कोन्हे का ऐं उन्हनि खे पोस्टुनि ते न। त असांजे हुकुमराननि खे असांजे हिन कमीशन जेका वेहे थी कमेटी उनखे इहो सोचणु घुरिजे त हीअ जेके सिफ़ारिशी कल्चर ते माण्हू भर्ती थियनि था त इहे मुस्तक़बिल में असांजे लाइ केॾा हानिकार साबित थींदा या मक़सदु आहे त असांजे सिंध खे जेको केॾांहुं खणी पिया वञनि। हीअ सॼी सूरत हाल जेका आहे असांखे ॾाढो भयानक नज़र अचे पई ऐं सिंध में जेके इन क़िस्म जा ऑफिसर आहिनि त उन मां नौजवान तबिको जेको मेरिट ते आहे, जेको होशियारु आहे, उहो इलाही मायूस थी चुको आहे ऐं हिन खां
असिस्टेंट कमिश्नर खां वधीक त उहो क्लार्क वधीक होशियारु थियो, जंहिं उन अंग्रेज़ी जा सिधा जुमिला करे लिखिया आहिनि, उन ते नोट लिखियो आहे, उनखे ॻोल्हा पाए उन सोशल मीडिया ते वायरल कयो आहे त हीउ ॾिसो असांजो जेको असांजो मथां ऑफिसर मुक़ररु कयो वियो आहे उनजी अहलियत उनजी इहा आहे त हू पंहिंजो लेटर बि सही नथो लिखी सघे। त हाणे इन सॼी सूरताल खां पोइ थियणु त ईअं घुरिजे त हीअ इन ते फ़ौरन एक्शन खयो वञे ऐं इन क़िस्म जा जेके उन्हनि जा वरी ॿीहर इम्तिहान कराया वञनि ऐं उन्हनि खां ॿीहर कमीशन वरिती वञे त हू पास कनि त उन्हनि खे सर्विस ते रखियो वञे, न त हुनखे डिसमिस फ्रॉम सर्विस कयो वञे। इन खां पोइ इहो थींदो त हुकूमत ज़रूरु इन्हनि शयुनि जो नोटिस वठंदी, पर ॾिठो इहो वियो आहे त असांजो हेठियां खां वठी मथे ताईं तबिको जेको आहे इन सभिनी शयुनि में मुलविस रहियो आहे, जंहिंजे करे हीअ सॼी सूरत हाल पैदा पई थिए। पर उनजे बावजूदि किथे किथे जॾहिं हेॾा वॾा जेके इंकशाफ थियनि था ऐं हेॾा वॾा जेके मामला साम्हूं अचनि था त हुकूमत खे ज़रूरु जेके हुकमरान असांजा आहिनि उन्हनि खे ज़रूरु पंहिंजी पत रखण जे लाइ हिननि जी जेका ऑफिसरनि जी पत वाइकी थी आहे त इन्हनि खे मुअतल करे ऐं पाण खे घटि में घटि उहो पंहिंजो भरम रखनि ऐं ऑफिसर बि जेकॾहिं कंहिंखे लेटर लिखनि था त उहो घटि में घटि उनखे रिव्यू करे वरी ॿीहर करे उनखे त लिखनि त घटि में घटि उन ऑफिसर शाह जी भरम रहिजी वेंदो ऐं इन जहिड़ा जेके ॿिया ऑफिसर आहिनि उहे बि पाण खे अञा अहल साबित करण जी कोशिशि कंदा त इन जे इख़्तियारनि खे ज़रूरु इन ॻाल्हियुनि जो नोटिस वठणु घुरिजे। महिरबानी सोलंकी साहब तव्हांजी। नाज़रीन, तव्हां असांजे तज़िया निगाह जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त कमीशन पास ऑफिसर रुॻो नाले जा ऑफिसर आहिनि, पर सिफ़ारिशी कल्चर ऐं ज़ाती असर रसूख़ असांजे ऑफिसर शाही जी पथ वाइकी करे छॾी आहे। उन करे कमीशन पास ऑफिसरनि खे पंहिंजी ऑफिसरी जो भरम रखणु घुरिजे। उन सां ई पंहिंजी मेज़बान सादिया अब्बासी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।